मालूम कंदासीं असां लाइन ते मौजूद आहे कराची मां KTN न्यूज़ रिपोर्टर काशिफ जलबाणी। जी काशिफ, कराची जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में हड़ताल आहे, कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा बंदि आहिनि? जी नमिता कॉन्फ्रेंस जे सॾ ते इहो हड़ताल जो जेको सॾु ॾिनो आहे उनजी मोट में कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके सिंधी वसंदियूं आहिनि, जीअं भिटाईआबाद थी वियो, धणी बख़्श थी वियो, राशिदी ॻोठ थी वियो, सचल ॻोठ थी वियो, मारवड़ा ॻोठ थी वियो ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि सुपर हाईवे लॻ जेके इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि, जॾहिं त गुलिस्तानी जोहर जा जेको इलाइक़ा आहिनि उहे बि मुकमल तौर ते बंदि आहिनि। बाक़ी ॿियो जेको कराची जो इलाइक़ो जीअं सदर वारो थी वियो ऐं हिते इहे जेके आहिनि मार्केटूं इहे खुलियल आहिनि। बाक़ी जेकी सिंधी वसंदियूं आहिनि या कराची जे गुलिस्तानी जोहर जा जेके कुझु इलाइक़ा आहिनि, गुलशन इक़बाल जा कुझु इलाइक़ा आहिनि, लियाली जा कुझु इलाइक़ा आहिनि, उहे मुकमल तौर ते उते शटर डाउन आहे। बाक़ी जेके ॿिया जेके कराची जा सदर थी वियो, जीअं मुख्य बाज़ारूं आहिनि उहे मुकमल तौर ते खुलियल आहिनि ऐं गुलशन जा इलाइक़ा बि खुलियल आहिनि, लियाकतबाग टाउन थी वियो, मुख़्तलिफ़ जेके कराची जा ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर ते खुलियल आहिनि। बाक़ी हिते जेके कराची जा जेके सिंधी वसंदियूं आहिनि ऐं कराची जा कुझु इलाइक़ा आहिनि उते मुकमल तौर ते शटर डाउन आहे ऐं उते गाॾियूं बि कोन पियूं हलनि। बाक़ी टोटल जेको ॿुधाए पियो वञे सुबुह खां वठी करे 3 गाॾियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में साड़ी वयूं आहिनि। हिकु क़ाइदाबाद में साड़ी वई आहे, राशा मिनहास रोड ते साड़ी वई आहे, नामालूम माण्हुनि पारां टोटल जेको अंग ॿुधाए पियो वञे उहे 3 गाॾियुनि जो आहे, जिन में हिकिड़ी मुसाफ़िर कोच आहे, हिकिड़ी ट्रक आहे ऐं ॿी जेकी ॿुधाए पियो वञे उहा मज़ा आहे, जंहिंखे उहा नामालूम माण्हुनि पारां इहो अॼु सुबुह जो साजरी उन्हनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। जॾहिं त इन्हनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग जा बि इतला हुया, त जीअं सचल ॻोठ थी वियो, गुलिस्तानी जोहर जा इलाइक़ा थिया, उन्हनि में फायरिंग जा इतला हुया, पर उते मुकमल तौर ते शटर डाउन आहे ऐं ॿिया इलाइक़ा जेके कराची जा आहिनि उहे खुलियल आहिनि। जी तफ़सील ॿुधाइण जी महिरबानी काशिफ। नाज़रीन, कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हड़ताल सबबि बंदि आहिनि, जॾहिं त मुख्य बाज़ारूं खुलियल आहिनि। ख़ासि करे कराची में सिंधी वसंदियूं मुकमल तौर हड़ताल जी ज़द में आहिनि। ऐं नाज़रीन, घर शुमारी वारे अमल ख़िलाफ़ सिंधी कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे सर ते हड़ताल कई पई वञे। हिन वक़्तु सां राबितो थियो आहे अवामी तहरीक जे सदर अयास लतीफ़ अलीजो सां। अस्सलाम वालेकुम अयास लतीफ़ अलीजो साहब। वालेकुम सलाम। अयास लतीफ़ अलीजो साहब, अॼु जेका हड़ताल जो जेको सॾु ॾिनो वियो आहे सिंध मुख़्तलिफ़ शहरनि जे हवाले सां केतिरी मोट ॾिसो पिया ऐं कहिड़ो मैसेज ॾिनो पियो वञे हुक्मराननि खे? अॼु 7 करोड़ सिंधी माण्हुनि जो रेफरेंडम हो हिन हड़ताल ज़रिए, जेको तव्हांजी KTN जी अखि बि ॾेखारे पई सॼे सिंध खे। हींअर कंदकोट खां वठी कराची ताईं ऐं जोही खां ऐं वाई पांदी खां वठी नंगर पार्कर ऐं चाचरे ताईं सॼी सिंध बंदि आहे ऐं सरकार किन जायुनि ते इंतिहाई वहशियाना सलूक कयो आहे। असांजे दोस्तनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टंगड़ियो में असांजा दोस्त गिरफ़्तार थिया आहिनि। डॉक्टर लालचंद भील थियो आहे, राजेश थियो आहे, सोनाराम थियो आहे, जय थियो आहे। टंडो अलायार पुलिस फायरिंग कई आहे सिधी, उनमें साईं बख़्श मंगनार ऐं सर्वेज मंगनार असांजा साथी उहे ज़ख़्मी थिया आहिनि। असांजो दोस्त अली बख़्श ऐं इनकलाब थरी उन्हनि ते मिठी जे कलोके जलसे खां पोइ सरकारी माण्हुनि ताक़त जे घुमंड में अची उन्हनि ते गोलियूं हलायूं आहिनि, उहे ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं कंदकोट में असांजो कारकुन मोहम्मद बाजकानी ऐं ॿिया दोस्त गिरफ़्तार थिया आहिनि। खोरवा मां सुलेमान लाशारी गिरफ़्तार थियो आहे। लासी ॻोठ में असांजे कारकुन खे सिधो गोली हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। जाम नवाज़ मां 8 असांजा कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। वाई पांदी जोही रोड तां, ठटे मां, बदीन मां, मोरे मां, काज़ी अहमद मां, वारह मां असांजे दोस्तनि सां तशद्दुद जो रस्तो इख़्तियार कयो वियो आहे। लाड़काणे में असांजे भेनरुनि अदी हुस्ना राव जो, डॉक्टर सिंधू असांजी लाड़ भेण ऐं रोज़ीना भुट्टो असांजी भेण शिकारपुर में ऐं शाहिदा सूमरो ऐं हज़ारनाज़ कंडराणी सखर में ऐं उमरा समो ऐं असांजी भेण मरूबत हाले पोटो ऐं ॿियनि सां पुलिस जो इंतिहाई बदतमीज़ी वारो ऐं तशद्दुद वारो रवैयो रहियो आहे। पर उन जे बावजूद अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जूं कारकुन ऐं समूरियुनि कॉन्फ्रेंस पार्टीज़ जा कारकुन ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू उन्हनि हिन हड़ताल जो भरपूर साथ ॾिनो आहे। हैदर चौक ते असां धरणे में वेठल रहिया आहियूं। सॼो हैदराबाद ऐं हैदर चौक बंदि आहे। सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं रस्ते ते आहिनि। सिंध शानदार मोट ॾिनी आहे ऐं सिंध जी हुकूमत खे ॿुधायो आहे त असांखे घर शुमारी असीं रद्द कयूं था। अयाज़ लतीफ़ अलीजो साहब, जीअं अवां आगाह कयो त मुख़्तलिफ़ हुननि ते अवामी तहरीक से जे मुख़्तलिफ़ कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿियनि मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे अॻवाननि सां हीउ सलूक थियो आहे। एहतिजाज खे पुरअमन रखण लाइ कॉन्फ्रेंस पार्टियुनि कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि? ॾिसो, असां शुरू में ई चयो, मूं बहैसियत अवामी तहरीक जे सदर जे, असांजी सिंधियाणी तहरीक जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी ऐं असांजे ॿियनि ब्रादर मुआज़न जे अॻवाननि ऐं ॿियनि कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे अॻवाननि, उन्हनि सभिनी पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंसिस में चयो
कुछ ॾींहं अॻु में जॾहिं मूं वटि मुंहिंजे घर ते असांजे काइद सां मुलाक़ात लाइ असांजा नेशनल साथी पहुता, उते प्रेस कॉन्फ्रेंस में मूं जलाल महमूद शाह साहब ऐं बशीर ख़ान कुरैशी साहब जी मौजूदगी में ऐं रसूल बख्श पली साहब जी मौजूदगी में असां पुरअमन हड़ताल जी अपील कई हुई ऐं सॼी सिंध में असांजो सॾु पुरअमन हो। इन करे ई JUP, JUI, जमात इस्लामी, तहरीक इंसाफ, PMLN सभिनी इन करे सुन्नी तहरीक सभिनी इन करे साथ जो ऐलान कयो जो पुरअमन आहे। सरकार उनखे पुरतशदुद बनाइण चाहे थी, तशदुद करे मिठीअ में गोली हलाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई, लासी ॻोठ में कारकुननि ते गोली हलाइण या टंडो हलाइण में कहिड़ी ज़रूरत हुई। तंहिंजे करे असीं पुरअमन आहियूं। अवामी तहरीक ऐं सिंधियानी तहरीक जा हींअर हज़ारे कारकुन सॼे सिंध में रस्तनि थियनि, पर कंहिं बि हिकिड़ी गाॾीअ जो शीशो नाहे टोड़ियो वियो, कंहिं बि प्राइवेट या पब्लिक प्रॉपर्टी खे नुक़सान नाहे पहुचायो वियो। पर सरकार जे रस्ते हिकमत अमली छा आहे, एहतजाज तहरीक केसिताईं जारी रहंदी? असांजी हिकमत अमली इहा आहे त असां चऊं था त हिन सेंसस में कूड़ा अंग अखर कराची हैदराबाद में ॾिना विया आहिनि, कबरुनि ते ऐं बाथरूमनि ते बि नंबर आहिनि ऐं ॿिए पासे सिंध में 70% घर अंग अखर शुमारी खां महरूम आहिनि। तंहिंजे करे घर शुमारी खे रद्द कयो आहे। असीं चऊं था ट्रांसपेरेंट सेंसस थिए। जेकॾहिं न कयो वियो, अक़लियत में तब्दील करण लाइ 7 करोड़ सिंधियुनि खे कूड़ा अंग अखर ॾिना विया त ईंदड़ जिदोजहद में सॼी सिंध में हफ़्ते जे लाइ हड़ताल ॾेई सघे थी, सिविल नाफ़रमानी जी तहरीक बि ऐलान करे सघे थी, टैक्सिस ॾियण खां बि रोके सघे थो, सॼी सिंध खे स्टैंड स्टिल करे सॼे सिंध खे बीहारे सघे थो ऐं पाकिस्तान हींअर इंतहाई ख़तरे में आहे। तंहिंजे करे नओं मुहाज़ हुकूमत ऐं हुनजा इतिहादी न खोलीन, मुल्क ऐं सिंध जी हालतुनि खे बहितर बनाइण लाइ पंहिंजो रोल अदा कनि, न त हालतूं इंतहाई ख़राब थी सघनि थियूं। तफ़सील को आगाह करण वाली मेहरबानी अयाज़ लतीफ़ अली साहब। नाज़रीन, अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ अली जो सां लाइन ते मौजूद, जिन जो इहो चवणु हो त क़ौम परस्त पार्टियुनि जे पुरअमन एहतजाज खे पुरतशद्दुद बणाइण जी कोशिश थी रही आहे। उन वधीक इहो चवणु हो त अगरि इन हड़ताल जे जवाब में जेकॾहिं हुकमरान अखि न पटी त ईंदड़ एहतजाज अञा वधीक शदीद हूंदो। उन जो वधीक इहो चवणु हो त हिन वक़्तु सॼी सिंध मां केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते हिन एहतजाज खे पुरतशद्दुद बणाइण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। इन हवाले सां आगाह कंदा हलूं त घर शुमारी वारे अमल में बेज़ाब्तगी ख़िलाफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे सर ते जेका हड़ताल थी रही आहे, अयाज़ लतीफ़ अली जो चवणु हो त भरपूर मोट मिली आहे ऐं ॼोकी सिर्फ़ हड़ताल न आहे, हीउ एहतजाज अवामी रेफरेंडम साबित थींदो ऐं हुक्मराननि खे अखि पटण जो मौक़ो ॾिनो आहे।